अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन नई आया वज़ीर नवाब शाह ख़बर शामिल कयूं फरमानुल्लाह दहारी जी नवाब शाह तलखा दौड़ जे मॉडल कॉलोनी के रहवासी पीरसन वाहिद बख्श चांडियो पंहिंजे घरवारी मुस्मात यास्मीन चांडियो, हाजी खान चांडियो, मुख्तियार चांडियो, बेगम ऐं ॿियनि सां गॾु प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त मूं 2008 में खलील पंजाबीअ खां 1,70,000 में प्लाट ख़रीद कयो, जंहिं ते मूं ख़र्च करे रिहाइश लाइ जॻह ठाराई, जॾहिं त 2017 में खलील पंजाबी प्लाट हिकु औरत वकील फरज़ाना के विकिरो कयो, जेका हिन वक़्तु असांखे दौड़ पुलिस जे मदद सां जॻह तां उथारण लाइ तंग करे रही आहे। हिन चयो त कोर्ट में केस पिणु हलंदड़ आहे, लेकिन पुलिस फौजिया वकील जे जुर्त ते असांखे तंग करे रही आहे। हिन चयो त असां हिन वक़्तु इंतहाई परेशान आहियूं, केर बि असांजी मदद करण लाइ तयारु न आहे, जॾहिं त पुलिस बि असांजे घर ते चढ़ाई करे हर वक़्तु तंग करे थी। हिननि DIG SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त जवाबदार खलील पंजाबी ऐं फौजिया वकील ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां सख़्त एहतजाज कंदासीं। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई, वधीक ख़बरनी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।